दास परिषद सदा जिए। हे नाथ, तव्हांजे चेहरे ते ख़ुशीअ भरी मुश्क ॾिसां पई। थोड़ो मूंखे बि ॿुधाईंदा त ध्यान अवस्था में अहिड़ो छा ॾिठव जो तव्हां गदगद थी विया? प्रिय, अॼु हिकु वणंदड़ दृश्य मुंहिंजे चित में आयो। अच वेह हिते त मां तोखे सॼी व्याख्या करे ॿुधायां। तोखे यादि आहे अॼु खां 12 साल अॻु हिकु स्वालीअ मूंखां संतान प्राप्तिअ लाइ इच्छा ज़ाहिर कई हुई, पर मूं चाहींदे बि हुनखे आशीर्वाद कोन पिए ॾिनो। हा, मूंखे इहो किस्सो बराबरि यादि आहे। मूं तव्हांखे आशीर्वाद न ॾियण जी वजह पुछी हुई। हा, हुन इंसान खे संतान सुख रुगो 12 वरनि लाइ हुअण बावजूद मूं तव्हांखे ज़ोर भरे हुन पुरुष खे आशीर्वाद ॾियारियो हो। हा, हुन वक़्तु तुंहिंजे चवण ते मूं आशीर्वाद ॾिनो ऐं हुनखे संतान हिकु बालक थियो। पोइ छा थियो? अॼु हुन बालक खे कंहिं ऋषिअ जे सानिध्य में रही वॾी आयुष्य जो वरदान मिलियो अथसि। सुभाणे हुन बालक जी उमिरि 12 वर पूरी पे थी। इहा ई वजह हुई मुंहिंजी अंतर्मुखी मुश्क जी। बालक खे अॼु हिकु ॾींहुं पहिरीं ई वॾी हयातीअ जो वरदान मिलण मुंहिंजे लाइ हिकु वॾी राहत जी ॻाल्हि आहे। वाकई इहा ॻाल्हि ख़ुशीअ जी आहे। हुन बालक जो पिता बि अॼु केॾो न ख़ुशि हूंदो। पार्वती, हिनखे चइबो आहे कर्मनि जो फल। हुन बालक जी वॾी हयाती नसीब में कोन लिखियल हुअसि, पर हुन पंहिंजी 12 सालनि जी ज़िंदगीअ में अहिड़ा सुठा पुण्य कमाइण वारा कर्म कया जो विधाता खे बि हुन जो लिखियल नसीब मिटाइणो पियो। इन करे इंसान पंहिंजी ज़िंदगीअ में सुठा कर्म करे त पंहिंजो नसीब पाण ठाहे थो सघे।
मुंहिंजो त भोजन थी वियो। ढेम्बो उथ हाणे, अञा केतिरा मोदक हिन मटके में विझंदे। माताश्री ॾिसो न मूंखे छेड़े थो। पुत्र, तूं हिन जी ॻाल्हि न ॿुध। मां तुंहिंजे लाइ प्यार सां मोदक ठाहिया आहिनि। तूं पेट भरे मोदक खा। माताश्री मूंखे ॿिया बि मोदक खपनि। वाह पुट वाह, मोदक खाइण त केरु तोखां सिखे। पुट, हबछ करे हिक ई वक़्तु वधीक न खा, रखिया आहिनि, सुभाणे वरी खाइजांइ। हे नाथ, ॿार आहे, खाइण लाइ मना न कयोसि। पुट, खा खा, तुंहिंजे लाइ ई त ठाहिया आहिनि। बस हाणे त मां थकिजी पियो आहियां। बस एतिरे में थकिजी पियो आहीं? मूंखे ॾिस केतिरो न चुस्त फुर्त आहियां। तूं चुस्त फुर्त आहीं? मूंखे त ॾिसो मां केतिरो न बलवान आहियां। तूं त ढेम्बो आहीं, ढेम्बो। मूंखे ढेम्बो चई? मूं में एतिरी ताक़त आहे, मां तोखे फूक ॾींदे अलाए किथे वञी किरंदे तूं त फेफो आहीं, फेफो। तूं त मुंहिंजे पुठियां डुकी बि कान सघंदे, वरी फूक किथां हणंदे। मां तोखे छॾींदमि कोन। मां बलवान आहियां। 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 ही तव्हां छा करे रहिया आहियो? तव्हां ॿिन्हिनि खे जहिड़ो करण खां सवाइ कुझु अचे थो या न? माताश्री, ही ॾिसो न मूंखे चवे थो मां ढेम्बो आहियां। माताश्री, तव्हां ई चयो मां ढेम्बो आहियां। मां त तव्हां मां तंग थी पई आहियां। माताश्री, ॾिसो न, ही मूंखे चवे थो रुगो ही बलवान आहे। छा मां बलवान कोन आहियां? तव्हां ॿई मुंहिंजी ॻाल्हि मञींदा? जी माताश्री, तव्हां रुगो हुकुम ॾियो। कार्तिके, तूं छा थो चईं? माताश्री, जेको तव्हांजो हुकुम। तव्हां ॿई साॻे वक़्तु हितां निकिरी सॼी दुनिया जा 8 तीर्थ करे अचो। पोइ छा थींदो? तव्हां ॿिन्ही मां जेको पहिरियों वापसि पुॼंदो, उहो वधीक बलवान ऐं वधीक चतुर थींदो। माताश्री, मूंखे मंज़ूर आहे। ऐं मूंखे बि मंज़ूर आहे। माताश्री, मूंखे अॻिते हलण जी आज्ञा ॾियो। तथास्तु पुत्र। मुंहिंजो छा थींदो? माताश्री खे मां वचन ॾिनो हो, मां तीर्थ ते वेंदमि कीअं? मुंहिंजो वॾो वॾो मथो, लंबी लंबी सूंड ऐं नंढा नंढा पेर, हाणे मुंहिंजो छा थींदो?
ते वियो। पर तूं ही छा करे रहियो आहीं? माताश्री तव्हां हिते वियो, मां मिंट में पिताश्री खे वठी थो अचां। पिताश्री तव्हां भी माताश्री जे पासे में वियो। पर तूं ॿुधाईंदे बि त ही तूं छा पियो करीं? माताश्री गणेश तीर्थ ते वियो, हिते ही घर में वेही रहियो आहे। मूंखे तो लॻे थो ही तो रुगो लड्डू खाईंदे रहिजी वियो। अची वे मुंहिंजा लाल, अच अच वे हिते। कीअं रहियो तुंहिंजो तीर्थ? माताश्री मुंहिंजो तीर्थ तमामु सुठो हो। दुनिया जा सभु तीर्थ करे आयुसि, पर हीअ तो ॿुधायो गणेश तीर्थ करण वियो या हिते ही रुगो लड्डू खाधई? हिन त कॾो को तीर्थ बि पूरो करे छॾियो। माताश्री हीअ तीर्थ करे आयो आहे, हीअ असंभव आहे। ये तीर्थ करे आयो आहे। पिताश्री या की तो थी सघे ही हेड़ो भारी भरकम शरीर वारो आहे अने मां तो चुस्त फुर्त आहियां, त बि या मूंखां अॻु की तो थी सघे। हिन त माउ पीउ जी पूजा ऐं परिक्रमा करे तीर्थ जो पुण्य हासिल कयो आहे। छा कॾहिं तीर्थ आस्थान बिना भी तीर्थ थींदा आहिनि? माता पिता जी शेवा करण सां जेको पुण्य मिले थो उहो दुनिया जे कंहिं बि तीर्थ आस्थान मां पुण्य मिलण खां मथे आहे। माता पिता जी शेवा करण ही हिकु सच्चो तीर्थ आहे।